जी तो नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ हाजीज़ अहमद जोखियो में, जिते हिन पोरियत रसूल बख़्श जोखियो खे हिकु फैक्ट्री पारां बेदख़ल कयो वियो आहे, जेको हिन वक़्तु तमामु घणी फ़क़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। अचो त हुन खां व्यूज़ वठूं त हुनजो छा चवणु आहे। जोखियो आहियां 2005 में मुंहिंजी अपॉइंटमेंट ग़रीब संस घारो में थी। 2005 खां वठी 2019 ताईं मूं तमामु फर्स्ट क्लास ड्यूटी कई। मुंहिंजी कंहिं बि क़िस्म जी का बि शिकायत न आहे। जॾहिं तरक़ी जी अपील कई त इंतकामी कार्रवाई करे मूंखे बग़ैर कंहिं वजह जे बग़ैर नोटिस जे फैक्ट्री खां फ़ारिग कयो वियो। फ़ारिग थियण खां बाद में काफ़ी प्रेस क्लब ते मकली ठट्टा ऐं घारो में न्यूज़ ते बि मूं बयान हलाया। उनजे बावजूद बि मूंखे हशमत जोखियो जेको टाउन कमेटी घारो जो मुलाज़िम बि आहे, वॾा निजी फैक्ट्री में कमु कंदड़ आहे, उन मूंखे बाक़ाइदा जानी माली धमकियूं ॾियण जी कोशिशि कई ऐं हर तरीक़े सां मूंसां वेड़ करण जी कोशिशि कई। उन खां बाद में मूं महीने खां पोइ हैदराबाद लेबर कोर्ट में पिटीशन बि दाख़िल कई आहे, जेको केस हलंदड़ आहे। ऐं वॾे में वॾी मजबूरी इहा आहे त हिकु बेरोज़गारी पघार बंदि ऐं उन खां अलावा केसनि जा अख़राजात ही मासूम बचा आहिनि जिन जो पेट जो गुज़ारो बि नथो करे सघां। मजबूरन कुआड़ी खणी करे जंगल मां काठियूं वढण जी कोशिशि कई, जंहिंमें अखि में धकु लॻण जी वजह सां मुंहिंजी अखि जी रोशनी बि हली वई। न को सोशल आहे, न मेडिकल आहे, कंहिं बि क़िस्म जी का फैसिलिटी कोन्हे। ऐं वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध ऐं DCO ठट्टा खे अपील थो करियां त मुंहिंजे हिन बयान ते नज़रसानी कई वञे ऐं वधि खां वधि कोशिशि करे मूंखे जल्द खां जल्द बहाल कयो वञे। जे न त मजबूर थी करे ग़रीब ऐं संस घारो जे अॻियां बचनि समेत ऐं पंहिंजो पाण खे पेट्रोल सां बाहि ॾेई साड़े ऐं ख़तमु करण जी कोशिशि कंदुसि। बाद में मुंहिंजो केस हलंदड़ आहे, जेको कोरोना जी वजह सां केस न पियो हले। ऐं लेबर जज खे बि अपील थो करियां त वधि खां वधि मुंहिंजो केस नंबर 53 ते नज़रसानी कई वञे ऐं मूंखे जल्द खां जल्द बहाल कयो वञे। ॿी सूरत में त मासूम बचा आहिनि, हिननि जी ज़िंदगी ऐं हिननि जी तइलीम बि ख़राब पई थिए ऐं पघार बि बंदि हुअण जे करे मुंहिंजा बचा जेको स्कूल जी तइलीम खां बि महरूम थी विया आहिनि। इन करे आउं वरी बि तमामु लेबर डिपार्टमेंट जे ऑफिसरनि खे अपील थो करियां त जल्द खां जल्द मुंहिंजे केस ते नज़रसानी करे मुंहिंजे मथां हथु रखियो वञे। जे न त हिननि मासूम बचनि जी ज़िंदगी तबाह थिए पई ऐं ग़रीब संस कंपनी जे गेट ते ऐं पंहिंजे सगीर बचनि खे पाण समेत बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। तव्हां हिन वक़्तु ॻाल्हियूं ॿुधियूं रसूल बख़्श जोखियो जूं, जंहिंजो इहो ई चवणु आहे त जेकॾहिं मूंखे ग़रीब संस मिल में हींअर दुबारा अपॉइंट न कयो वियो त आउं पंहिंजे मासूम बचनि समेत फैक्ट्री जे गेट जे साम्हूं अची करे पंहिंजो पाण खे बाहि ॾेई छॾंदुसि। असां ऐं चीफ जस्टिस खां अपील था कयूं त हिन ग़रीब मिसकीन जो का वाहर कई वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच TV घारो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.